तो दोस्तों उम्मीद आहे त हिन सिस्टम मां थर पार कर अचो थर ऐं कोस्तानी इलाइक़नि में ज़बरदस्त बरसात ॾिसण लाइ मिले। बहरहाल सिस्टम जेको आहे ज़बरदस्त आहे। थर पार के जेके रहियल इलाइक़ा आहिनि जिते बरसात घटि पई आहे, इंशाल्लाह उते बि ज़बरदस्त बरसात थींदी ऐं जिते बरसात थी चुकी आहे, फसल जेके आहिनि तयारु थी विया आहिनि। बहरहाल उमेद आहे अलाह साईं खां दुआ आहे उते बि ज़बरदस्त वसकारा थींदा, उमेद ज़बरदस्त आहे। तो थर पार कर समेत सिंध जे बाक़ी इलाइक़नि में जेको बरसात जो ज़ोर हूंदो आहे, हीउ सिस्टम जेको आहे सुभाणे राति जो अछड़ो थर आहे, थर पार जे काफ़ी इलाइक़नि में बरसातूं वसाए सघे थो जीअं ई राजस्थान गुजरात में दाख़िल थींदो। सुभाणे 31 जुलाई उन खां पोइ पहिरीं ऐं 2 ऐं 3 अगस्त ताईं मतिलबु ही बरसातूं वसाईंदी। पर जेको ज़ोर आहे, जेको सिस्टम जेको ज़ोर आहे, पहिरीं ऐं 2 अगस्त पहिरीं ऐं 2 अगस्त ते सिंध जे काफ़ी इलाइक़नि में सुठी बरसात थी सघे थी। 3 अगस्त ते सिस्टम जेको आहे कमज़ोर थी वेंदो। बहरहाल सामूंडी ककरनि मां किथे किथे वॾ फुड़ सां गॾु बरसात थी सघे थी। दोस्तों यादि रहे त पोइ वीडियो में मूं चयो हो त सिस्टम जेको आहे राजस्थान गुजरात में कमज़ोर पियो थिए। बहरहाल हाणे कोई शिदत पकड़ी अथसि ऐं उमेद आहे त अञा बि कुझु वधीक ताक़तवर थींदो। थर पार कर अछड़ो थर कोस्तानी इलाइक़ा ऐं विचोली सिंध ॾखण सिंध में ज़बरदस्त बरसातूं वसाईंदो। 28 तारीख़ जेका मूं वीडियो अपलोड कई हुई जंहिंमें पूरी सिंध जा शहरनि जा नाला मूं वरिता हुया त बिल्कुलु सही उहा अपडेट वई आहे, उन में का बि तब्दीली न आहे थी। त आऊं अॼु बि पंहिंजी अपडेट ते शुक्र अलहमदुल्ला क़ाइमु आहियां ऐं वधीक अलाह साईं इंशाअल्लाह शुक्र अलहमदुल्ला उहा अपडेट सची कंदो ऐं सिंध जे काफ़ी इलाइक़नि में बरसातूं वसाईंदो। असांजी सिंध वासियुनि में हिकिड़ो नंढिड़ो अक़ल आहे त मतिलबु जिते बरसाति वसे थी उन्हनि जे लाइ असां सचा आहियूं ऐं जिते बरसाति नथी वसे उन्हनि जे लाइ असां कूड़ा आहियूं। बहरहाल इहो तव्हांजे ॾिनल मोहबतूं आहिनि, छो त तव्हांखे शायदि ईअं लॻे थो त सिर्फ़ु असां चई छॾियो मतिलबु हाणे पूरी सिंध में वसंदी। तव्हां अलाह ते यकीन कयो, असांजो कमु आहे इम्कान ॿुधाइणु, वसाइण जो कमु आहे मुंहिंजे परवरदिगार जो आहे। त इंशाअल्लाह हीउ सिस्टम जेको आहे पूरी सिंध में बरसातूं वसाईंदो। उत्तर सिंध में बि चांस मौजूदु आहिनि, काफ़ी इलाइक़नि में ककर ठही सघनि था ऐं बरसाति सुठी थी सघे थी। हिन सिस्टम जो घणो ज़ोर आहे थर पार कर ॾखण सिंध में आहे। बहरहाल विचोली सिंध ऐं ओभर सिंध अछड़ो थर में बि ज़बरदस्त बरसाति थी सघे थी। उन खां पोइ ओलह सिंध ऐं बलोचिस्तान इलाइक़े जेके इलाइक़ा आहिनि खुशदार लसबेला, उन खां पोइ उत्तर बलोचिस्तान जे कुझु इलाइक़नि में चांस मौजूदु आहिनि ऐं कुझु मग़रबी सिस्टम ऐं पंजाब में जेको सिस्टम आहे उन मां उतां जेके निमी जूं हवाऊं जेके आहिनि उत्तर बलोचिस्तान में दाख़िल थी सघनि थियूं ऐं ॾखण बलोचिस्तान में बि कुझु चांस मौजूदु आहिनि बरसाति जा। यादि रहे सिस्टम जा सिर्फ़ु असरात हूंदा आहिनि इलाइक़नि में, बाक़ी सिस्टम जेको आहे राजस्थान गुजरात में कमज़ोर थियण जा इम्कान नज़र अचनि पिया, जंहिं सबबु सिंध जे काफ़ी इलाइक़नि में असरात सबबु सुठी बरसाति थी सघे थी। हे सिस्टम अगरि ॻाल्हि कयो सिर्फ़ु 2 ॾींहं जेको आहे सिंध जो महिमान हूंदो, उन खां पोइ 3 अगस्त ते सामूंडी ककर आहे, मतिलबु हिन सिस्टम जो कुझु कमज़ोर असरात हूंदा जंहिं सबबु सामूंडी ककरनि मां हल्की फुल्की कुझु इलाइक़नि में बरसाति थी सघे थी। त ॾखण जो हवाऊं काफ़ी घटि थी वियूं आहिनि, अॼु बि घटि थी वियूं आहिनि। भला अगरि ॻाल्हि कयूं त अॼु राति कल्ह राति बि जीअं राजस्थान गुजरात में एक्टिविटी थी, कुझु ककर जेके आहिनि थर पार कर अछड़ो थर में दाख़िल थिया, त उमेद आहे अॼु राति बि राजस्थान गुजरात में कुझु ककर थर पार कर या अछड़ो थर में दाख़िल थी सघनि था, किथे किथे बरसाति ॾेई सघनि था। बाक़ी सुभाणे इंशाअल्लाह थर पार कर अछड़ो थर में ज़बरदस्त इम्कान मौजूदु आहिनि ऐं पहिरीं अगस्त आहे 2 अगस्त ते बि सिंध जे काफ़ी इलाइक़नि में बरसाति जा सुठा चांस आहिनि। वधीक अपडेट जारी रहंदी। महिरबानी कुर्ब।